सिंध असेंबलीअ मां मुशर्रफ जे बल्दियाती निज़ाम जे ख़ात्मे वारे बिल जे पास थियण खां ॿ ॾींहं अॻु कराचीअ जे असुल ऐं क़दीम रहाकुनि तरफ़ां मलीर ज़िले जे बहालीअ लाइ हिकु तारीख़ी रैली कढी वई। पिपरीअ जो उहो क़दीम इलाइक़ो जंहिंखे हाणे गुलशन हदीद चयो वञे थो, उतां खां कराची प्रेस क्लब ताईं कढियल हिन रैलीअ में क़दीम ऐं असलोकनि सिंधियुनि जूं उहे सभु पार्टियूं ऐं माण्हू शामिल हुआ जेके कंहिं वफ़ाक़ी पार्टीअ में आहिनि या कंहिं क़ौमपरस्त पार्टीअ में, कंहिं समाजी तंज़ीम में आहिनि या कंहिं बि तंज़ीम में न आहिनि, पर पंहिंजे पाण खे हू कराचीअ जो मालिक ऐं वासी सम्झनि था। जनरल परवेज़ मुशर्रफ जे इक़्तिदार ते कब्ज़े करण खां अॻु में बि हिन मुल्क में बल्दियाती निज़ाम हो, पर मुशर्रफ सरकार हिकु अहिड़ो ऐं नओं निज़ाम मुतारफ़ करायो जंहिंमें ज़िले हुकूमतुनि खे हद खां वधीक इख़्तियार ॾिना विया। उन्हनि इख़्तियारनि खे इस्तेमालु कंदे ख़ासि करे कराचीअ जी शहरी सरकार कराचीअ जे शहर में तरक़ियाती रिथाउनि जो अहिड़ो प्रोग्राम तयारु कयो जंहिंमें कराचीअ जूं ॿाहिराड़ियूं मुकमिल तौरु नज़रअंदाज़ थींदियूं रहियूं। कराचीअ जे शहर खे जनमु ॾींदड़ कराचीअ जूं क़दीम वसंदियूं पाकिस्तान ठहण खां पोइ हर दौर में नज़रअंदाज़ थींदियूं रहियूं आहिनि, पर जनरल ज़ियाज मार्शला खां पोइ जीअं हिन शहर जी आबादी वधी आहे तीअं हिन शहर जा इदारा ख़ासि करे कराची डेवलपमेंट अथॉरिटीअ जो वाॻूं ॿाहिराड़ीअ जे क़दीम ॻोठनि ऐं वसंदियुनि खे गिड़काईंदो रहियो आहे। कराचीअ जा असुल ऐं क़दीम रहवासी केडीअ ख़िलाफ़ु वेढ़ांद कंदा ई रहिया त जनरल परवेज़ मुशर्रफ जी अण ऐलानियल मार्शला आई जंहिंमें कराचीअ जे 5 ज़िलनि खे गॾाए हिकु ज़िलो बनायो वियो ऐं पोइ उनखे शहरी सरकार जे निज़ाम हेठि ॾिनो वियो हो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कराचीअ जे क़दीम वसंदियुनि जी हालति खे ॾिसी मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटीअ जहिड़ा इदारा क़ाइमु कया ऐं मलीर जे ॻोठनि ऐं इलाइक़े खे तरक़ी वठाइण लाइ मलीर जो अलॻि ज़िलो पिणु क़ाइमु कयो। पर परवेज़ मुशर्रफ जी सरकार न रुॻो मलीर ज़िले खे ख़तमु कयो, पर मलीर जी हज़ारे एकड़ क़ीमती ज़मीन बि मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए शहरी सरकार जे रिथाउनि में हड़प कई वई। कॾहिं तेसर टाउन जे नाले में त कॾहिं शाह लतीफ़ टाउन जे नाले में कराचीअ जे क़दीम वसंदियुनि जूं एराज़ियूं शहरी सरकार हड़प कंदी रही। न रुॻो एतिरो, पर परवेज़ मुशर्रफ जे बल्दियाती निज़ाम खां पोइ कराची शहर जो मरकज़ी हिसो जेतिरी तरक़ी कंदो वियो, कराचीअ जूं ॿाहिराड़ियूं ओतिरियूं पोइते धिकबियूं वयूं। अॼु जहिड़े तरक़ी याफ़्ता दौर में जिते मोबाइल फ़ोन झरझंग में मौजूदु आहे, पर गॾाप जे टाउन नाज़िम मुर्तज़ा बलोच जे ॻोठ गॾाप में अॼु बि कंहिं मोबाइल जा सिग्नल न ईंदा आहिनि ऐं कराचीअ जे समूरियुनि इमारतुनि खे बजरी फ़राहम कंदड़ हीउ इलाइक़ो अॼु बि मोबाइल फ़ोन जे सर्विस खां महरूम आहे। मुशर्रफ जे बल्दियाती निज़ाम खां अॻु कराचीअ में ज़िले काउंसिल बि वजूदु रखंदी हुई जेका कराचीअ जे क़दीम ॻोठनि में तरक़ियाती कमु कराईंदी हुई, पर कराचीअ जे 5 ज़िलनि जे ख़ात्मे खां पोइ कराचीअ जे ॿाहिराड़ियुनि ऐं क़दीम ॻोठनि जी तरक़ी रुकिजी वई आहे या रोकी वई आहे। कराचीअ जे क़दीम रहवासियुनि जो चवणु आहे त कराचीअ जो ज़िलो 2400 किलोमीटरनि ते पखिड़ियल आहे, जॾहिं त शहरी सरकार जी तरक़ी रुॻो 600 किलोमीटरनि में फिरे थी ऐं कराचीअ जो 1800 किलोमीटर इलाइक़ो तरक़ीअ खां महरूम ऐं वीरान आहे। कराचीअ जे क़दीम ॻोठनि ऐं वसंदियुनि जे रहवासियुनि जो चवणु आहे त हू नौकरियुनि, वॾनि तइलीमी इदारनि में दाख़िला जे कोटाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि खां बि महरूम आहिनि, पर हिन ख़ूबसूरत शहर जे माउ जहिड़ी हैसियत रखंदड़ कराचीअ जे क़दीम ॻोठनि खे त अॼुकल्ह पीअण जे साफ़ पाणीअ जी सहूलियत बि मुयसरु नाहे। हाँ अवां ॾिसो त कराची 2400 स्क्वायर माइलनि ते आहे, जंहिंमां 600 स्क्वायर माइलनि ते कमु कनि पिया। कराची जो जेकॾहिं सिटी हुकूमत ठहे थी त सिर्फ़ु 600 स्क्वायर माइलनि जी हूंदी आहे ऐं 1800 स्क्वायर माइल जेके आहिनि उहे दरपदर बेरोज़गार, मेडिकल सीटुनि खां महरूम, इंजीनियरिंग सीटुनि खां महरूम, सिहत खां महरूम, एजुकेशन खां महरूम, एग्रीकल्चर खां महरूम। एग्रीकल्चर जेकॾहिं असांजी ख़तमु कई वञे बि हिते सोसाइटियूं अनाउंस पिया कनि, ताइसर टाउन, शाह लतीफ़ टाउन, फिलाणो टाउन, ही टाउन, हू टाउन। असांजूं जेके बि एग्रीकल्चर ज़मीनूं उहे सभु पंहिंजे सोसाइटियुनि में तब्दील कंदा वञनि ऐं 2020 विज़न हिननि जेको ॾिनो आहे उहो बि असांजे लाइ नुक़सान त असांजी ॿाहिराड़ी अवाम जेका माहीगीर ऐं एग्रीकल्चर उन्हनि जो आहे रोज़गार जो मसइलो उहो सॼो ख़तमु थींदो थो वञे। शहरी सरकार जे 8 सालनि जे अरसे खां वधीक तजुर्बे खेनि इहा पक ॾियारी आहे त हाणे हिन शहरी सरकार मां खेनि को बि फ़ाइदो न पहुचंदो, तंहिं करे कराचीअ खे 5 ज़िलनि वारी पुराणी हैसियत में बहाल कयो वञे। मलीर समेत कराचीअ जे 5 ज़िलनि जे बहालीअ लाइ जंहिं तहरीक जी शुरूआति कई वई आहे उन में पीपल्स पार्टी, जीअ सिंध क़ौमी महाज़, अवामी तहरीक, सिंध नेशनल पार्टी, सिंध तरक़ी पसंद पार्टी, जीअ सिंध क़ौमपरस्त पार्टी, बलोच नेशनल अलायंस, जमहूरी वतन पार्टी
ऐं अवामी नेशनल पार्टी शामिल आहिनि। कराचीअ जी क़दीम सूरत में बहालीअ लाइ शुरू कयल इन तहरीक जी पहिरीं वॾी रैली गुलशन हदीद खां शुरू थी ऐं क़ाइदाबाद, मलीर ऐं शारा फैसल खां थींदी कराची प्रेस क्लब पहुती, जिते इहा रैली हिकु जलसे में तब्दील थी वई।